सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ पुलिस ॾोहारी अंसरनि ख़िलाफ़ सरगर्म मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुर्बल रूपोश चैन ॾियणनि समेत 11 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। हथियार, देसी शराब ऐं गुटको हथ कयो वियो। पुलिस पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि जे हदनि में ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वयूं आहिनि। खिपरो पुलिस ॿिनि मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में ॿिनि जवाबदारनि मुश्ताक चानियो ऐं प्रेम भील के गिरफ्तार करे संदन कब्जे में चोरी थियल लोही दर ऐं ॾोह में इस्तेमाल थियल लोडर रक्शो ऐं 2 टीटी पिस्टल हथ करे वरिता आहिनि। सराड़ी ऐं शहदादपुर थाने जी पुलिस मुख़्तलिफ़ कार्रवाइयूं करे 4 जवाबदार रमेश कोहली, खान मोहम्मद रिंद, गुल मोहम्मद उनड़ ऐं यार मोहम्मद लाखो के गिरफ्तार करे 90 लीटर देसी शराब हथ करे वरितो। नवाबाद थाने जी पुलिस कार्रवाई करे एक जवाबदार सज्जाद अली लस्कानी के गिरफ्तार करे गुटके जा 1300 गुटका पुड़ियों हथ करे वरतियूं आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि खिलाफ़ लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल किया विया आहिनि।